على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين أطيب الطيبين وأطهر الطاهرين مولانا ومولى الثقلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقال الذي عنده علم من الكتاب أنا آتيك به قبل أن يرتد إليك طرفك. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. حضرات, मशाइख़ इज़ाम, उलमाए किराम, प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरो, असांजी ही खुश नसीबी आहे जो अॼु रब्बे ज़ुल जलाल असांखे हिन बाबरकत नूरानी रूहानी वजदानी महफ़िल में हाज़िरी जी सआदत नसीब फरमाई आहे। मां शुक्रगुज़ार आहियां हज़रत क़िबला साईं सुहिणे ज़ियाउद्दीन बादशाह जो जन मदीना मुनव्वरा में हिन फ़क़ीर खे हुकुम फरमायो त तव्हांखे ज़रूरु अचिणो आहे। ऐं मदीने जो साथ जीअं क़िबला साईं ख़ालिद सुल्तान साईं फरमायो, मदीने जो साथ, मदीने जी संगत ऐं साईं जो हुकुम मदीने वारो। मूं चयो ॿिया पेरनि सां हली ईंदा, आउं तव्हांजे दर ते अखियुनि सां हली ईंदुसि। दस्तगीर जो दर आहे, गौसे आज़म जी गादी आहे, सुहिणे दस्तगीर जे फैज़ जी शाख आहे ऐं हे बारगाहूं यकीनन फैज़ ऐं बरकत ऐं रहमत सां भरपूर आहिनि। ऐं तव्हां ॾिठो हिन बाबरकत महफ़िल जे अंदरि टिन खुश नसीबन के कुरान पाक जे हिफ़्ज़ जी दिस्तारे फज़ीलत नसीब थी। रब शला असांजे बच्चन के भी आसादत नसीब करे, आमीन चओ। तव्हांखे बि रीस थी या कोन थी जी? तव्हां पंहिंजे बच्चन के भी कुरान पढ़ाईंदो या न? अंग्रेजी भी पढ़ायोवन, ॿिया इल्म भी पढ़ायोवन, हुनर ऐं हिरफत भी सेखारियव, पर पंहिंजे बच्चन के अल्लाह जो कुरान पढ़ाए त दुनिया में भी रहमतूं ऐं बरकतूं, आख़िरत में भी भलायूं ऐं नजातूं नसीब थी। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ये तालिब मुबारक जा हकदार हिन, ये उस्ताद मुबारक जा हकदार हिन। या ज़मीन जो टुकरो भी बरकत वारो आ, जंहिं ज़मीन जे टुकरे ते रब जो कुरान पढ़ियो वेंदो आ। अल्लाह अल्लाह, मुझा दोस्तों, कुरान पढ़ण वारो, कुरान पढ़ाइण वारो अल्लाह जो महबूब बानो बणजी वेंदो आ। मुझे सुहिणे सरदार फरमायो, मदीने वारे ताजदार फरमायो त अशराफ उम्मती हमलतुल कुरान व असहाबुल लैल। मुंहिंजी उम्मत जा अशराफ, मुंहिंजी उम्मत जे इज्जत ऐं शान वारा बटोला अथव हिकिड़ा उहे जेके अल्लाह जे कुरान के सीने में सांडींदा आहिनि, कुरान जा हाफ़िज़ बणजंदा आहिनि। मुंहिंजी उम्मत में इज्जत ऐं शान वारा इहे अथव। ॿिया उहे जेके राति जो उथी ख़ल्क़ सुम्ही पवंदी आहे, माण्हू ग़िफ़लत जे निंड में पइजी वेंदा आहिनि, पर ही मर्द उथी पंहिंजे मुसले खे आबाद कंदा आहिनि, मुसले ते बीही नफ़िल पढ़ंदा आहिनि, इबादत कंदा आहिनि, अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे करे पंहिंजे रब खे रिझाईंदा आहिनि। इहे ॿ टोला आहिनि, इहे ॿ तबका आहिनि जेके मूं रब वटि ज़ोर प्यारा आहिनि। मदीने वारे मीर फरमायो, मुंहिंजी उम्मत में इहे ॿ तबका इज़त ऐं शान वारा आहिनि।
तू चवंदे त मालदार शान वारो आ, पैसे वारो हुजे, बिल्डिंगुनि वारो हुजे, पेजारो गाड़ी ते चढ़ण वारो हुजे, बैंक बैलेंस जंहिंजो हुजे, तू चवंदे इहो इज्जत वारो, इहो शान वारो। पर मदीने वारे मीर खां पुछ त इज्जत ऐं शान वारो केरा। हाँ बसरे जे शहर में बहस छिड़ी पियो, गुफ्तगू हली पई, माण्हुनि जी पाण में इहा गुफ्तगू हली। हिकिड़नि चयो त माल वधीक आ, ॿियनि चयो त इल्म दीन जो वधीक आ। हिकिड़नि चयो माल वधीक आ, माल हूंदो ज़कात ॾींदो, ख़ैरात ॾींदो, उज़ा कंदो, फितरा ॾींदो, हज कंदो, उमरो कंदो, पैसो हूंदुसि त ग़रीबनि खे ढकाईंदो, यतीमनि जी संभाल लहंदो, ग़रीबनि जी मदद कंदो। इहे हेतिरियूं सारियूं नेकियूं माल सां मुमकिन आहिनि। इन जे करे माल भलो आ, दौलत भली आ। पर हिकिड़नि चयो त बराबरि माल बि आहे, पर वाह जो शान इल्म दीन वारे जो आ। दीन नाहे से, दीन जो इल्म नाहे से, इहो माल, इहा दौलत, इहो खजानो उन्हें के फ़ाइदो न ॾेई सघंदो। जेकॾहिं इल्म दीन जो अथसि, इहो वॾे खां वॾो ख़ुशि नसीब इहो आहे। हर धुर पंहिंजा बहस पे छेड़िया, पंहिंजा दलील पे ॾिना, पंहिंजी पंहिंजी ॻाल्हि पे कई। पोइ बसरे वारनि चयो इहो फ़ैसिलो नबी जे प्यारे सोट हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास हिब्रुल उम्मत, हिन उम्मत जो वॾे खां वॾो क़ुरान जो मुफ़स्सिर, मदीने वारे मीर जो प्यारो सोट हज़रत इब्ने अब्बास, उन खां फ़ैसिलो करायूं था त माल मथे आ या दौलत मथे आ या इल्म दीन जो मथे आ। हिकिड़ो वफ़द मोकिलियूं हज़रत इब्ने अब्बास जी ख़िदमत पाक में त साईं तव्हां असांजो फ़ैसिलो कयो त क़ुरान जो इल्म मथे, दीन जो इल्म मथे या मालो दौलत मथे आ। उहो वफ़द जॾहिं हज़रत इब्ने अब्बास जी ख़िदमत में पहुतो आ, चयो साईं बसरे वारनि असांखे तव्हां ॾे मोकिलियो आ, ही मसलो तव्हां खां पुछण आया आहियूं, तूं असांजो फ़ैसिलो फरमाए। हज़रत इब्ने अब्बास फरमायो त बसरे वारनि खे मुंहिंजा सलाम चइजांइ ऐं चइजांइ त माल ऐं दौलत खां दीन जो इल्म मथे आ। छा मथे आ? छा मथे आ? ॻाल्हायो। अल्लाह अल्लाह। हिकिड़ो माण्हू आहे जेको 7 साल मदरसे में वञी पढ़े थो, पढ़ी पढ़ी दीन जी फज़ीलत दिस्तार वारी ॿधी निकितो। 3 साल 4 साल सोने साईं शमसुद्दीन रहमतुल्लाह अलैह जे हिन पाक मदरसे में अचे रहियो, अचे क़ुरान जो हिफ़्ज़ कयईं। पढ़ाइण वारो बि जिलानी सादात हुजे, भाग वारा दिए शागिर्द चइबा न। अल्लाह अल्लाह। क़ुरान पढ़ी मोटियो। हाणे हिकिड़ो 7 साल वियो, महिनत कयईं, मज़ूरी कयईं, पैसो कमायईं, दौलत गॾु कयईं, बंगला ठहिरायईं, माल मिल्कियत जोड़ियईं, बैंक बैलेंस ठाहियईं। हाणे ॿुधायो त ही मथे या हू मथे? हा, हिकिड़ो दीन जो इल्म पिराए क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी मोटियो, दीन जो आलिम बणिजी मोटियो, ॿियो पैसनि जा अंबार गॾु खणी आयो। ॿुधायो मथे केरा? हज़रत इब्ने अब्बास फ़ैसिलो फरमायो त पैसे ऐं दुनिया ऐं दौलत खां दीन जे इल्म जो शान मथे आ। पोइ उन वफ़द वारनि चयोसीं भला असांखे दलील ॾियो। बसरे वारा पुछंदा दलील ॿुधायो। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास फरमायो त दलील ही ॾिजाइनि। चइजांइ ओ बसरे वारो, इल्म नबीअनि जी मीरास आ ऐं माल दौलत फिरौन जी मीरास आ। मदीने वारे साईं फरमायो इन्नल अंबिया लम युवर्रिसु दिरहमन वला दीनारा। नबी पंहिंजे वरसे में दिरहम ऐं दीनार, पैसो ऐं दौलत पंहिंजे वरसे में न छॾींदा आहिनि। इन्नमा वर्रिसुल इल्म, नबी पंहिंजे वरसे में इल्म छॾींदा आहिनि। फमन अखज़हा अखज़ बिहज़्ज़िन वाफ़िर। जे दीन जो इल्म हासिल कयो, इन नबियनि जे वरसे जो वॾो हिस्सो हासिल कयो।
इल्म दीन जो कुरान जो हिफ़्ज़ हे नबियन जो वरसो आ ऐं पैसो ॾोकड़ दौलत फिरौन ऐं हामान ऐं कारून जो वरसो आ। तूं बसरे वारनि खे ॿुधाए जाए त इल्म खपाइण सां वधंदो आ, दुनिया खपाइण सां खुटंदी आ। अब पैसो मिसाल तव्हां वटि 500 खीसे में आहिनि, 100 खपाएव त बाक़ी 400 बचंदा, 100 ॿियो खपायो बाक़ी 300 बचंदा। खपाईंदो वेंदो, खुटंदो वेंदो, पर इल्म जीअं ॿियनि खे पढ़ाईंदो तीअं तीअं तव्हांजो इल्म वधंदो वेंदो। ऐं दुनिया दौलत खे ज़वाल अची वेंदो, पर इल्म खे ज़वाल न ईंदो आहे। दुनियादार भली आबिद हुजे, ज़ाहिद हुजे, ख़ैर करे, ख़ैरातूं करे, ज़कातूं ॾिए, उज़हा करे, फितरा ॾिए, पर जेॾी महिल सवाब जेको उनखे मिली चुको मरी वेंदो, उनजो सवाब रुकिजी वेंदो। पर आलिम इल्म पढ़ाए वियो, हाफ़िज़ क़ुरान जा हाफ़िज़ बनाए वियो, हिकिड़नि ॿियनि खे हिफ़्ज़ पढ़ायो, उन्हनि ॿियनि खे पढ़ायो। आलिम हाफ़िज़ वफ़ात कंदो, उन जा दफ़्तर ज़मीन ते मौजूद हूंदा आहिनि, मलाइक सवाब लिखंदा रहंदा, क़यामत ताईं इन्हनि जो सवाब खुटंदो ई न। भली मालदार मस्जिद ठाराए माल मजा, पर आख़िरकार उहा मस्जिद बि शहीद थींदी 20 साल 50 साल 60 साल खां पोइ वरी ॿी ठाहिणी पवंदी। पर आलिम जेकी ॿिया आलिम तयारु कया, हाफ़िज़ जेकी ॿिया हाफ़िज़ तयारु कया, हिकिड़नि जा शागिर्द उन्हनि जा शागिर्द क़ुरान क़यामत ताईं ज़मीन ते रहणो आहे। हाफ़िज़नि जा शागिर्द बि क़यामत ताईं धरती ते रहणा आहिनि, त क़यामत ताईं इन्हनि जो अजुर ऐं सवाब बि लिखबो रहंदो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हज़रत इब्न अब्बास फरमायो, बसरे वारनि खे ॿुधाए जाए त माल जी माण्हू खे हिफ़ाज़त करणी पवंदी, पर इल्म ख़ुदि आलिम जी हिफ़ाज़त कंदो। अब ॻाल्हि सम्झ में आई? पैसे वारो ॾींहं राति खुटके में आहे, मतां को चोर चोरी करे वञे, मतां ढारेल फुरे वञे, डाकू लुटे वञे, मतां बाहि साड़े वञे, पाणी बोड़े वञे, फोरू फुरे वञे, हर वक़्तु खुटके में सुतो पियो आहे न। बिल्ली चुरंदी त खड़को चोर त कोन अची वियो। हा, जेतिरी दुनिया घणी ओतिरी परेशानी घणी, जेतिरो पैसो घणो ओतिरा फिकुर घणा। वरी जो मौत ईंदो त नेठि फुरबा, अब मौत आयो त इहे शयूं फुरबियूं, भली करोड़पति बणिजी वञी पर हर शइ तो घो फुरजी वेंदी। हाणे हिकिड़े माण्हू को टोपी फुरे वठे, ॾुख थींदुसि यार मुंहिंजी टोपी फुरी, पर कंहिंखां 3 कपिड़ा को फुरे वठे, चवंदो दा तूं ॾुख छाजो थो करी, तुंहिंजी रुॻे टोपी फुरी अथनि, मुंहिंजा 3 कपिड़ा कांच कमीज़ पटको सभु फुरिजी, ॾुख त मां कयां। भला जे करे कंहिंखो सॼो घर फुरे वठिजे, उहो चवंदो रुॻे दा तुंहिंजा 3 कपिड़ा फुरिया आहिनि, ॾुख त मां कयां जो जेको मूंखो सॼो घर अलाह ताला मुंहिंजो फुरिजी वियो आहे। जेतिरी दुनिया घणी हूंदी ओतिरो उन जो विछोड़ो घणो ॾुखियो सदमो लॻंदो, ओतिरो मौत उन जो ॾुखियो थींदो। पर जेतिरी दीन जी दौलत घणी हूंदसि ओतिरो उन जो मौत आसान थींदो। आलिम जो मौत थींदो आहे त रूह ईअं निकिरंदो आहे जीअं अटे मां वार निकिरी वञे। अल्लाह अल्लाह मुझे मदीने वारे साईं फरमायो त वननि ते फिज़ाउनि में उॾामण वारा पखी आलिम जे लाइ दुआऊं घुरंदा आहिनि, ॿिरनि में माकोड़ियूं आलिम जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि, बहरनि में समुंडनि में दरियानि में आबी जानवर ऐं मच्छूं इहे बि आलिम जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि। हज़रत इब्न अब्बास फरमायो त बसरे वारनि खे ॿुधाए जाए त मालो दौलत खां इल्म जो शान मथे आ, क़ुरान जे हाफ़िज़ जो शान, क़ुरान जे हाफ़िज़ जो शान मथे आ। अल्लाह अल्लाह, ही त हज़रत इब्न अब्बास जी ॻाल्हि आ, पर हाणे अचो सुहिणे अली शेरे जली, हैदर करार, फातिह खैबर, असदुल्लाहिल गालिब, सैयदना अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा, नबी जे बिरादर खां पुछूं त साईं माल मथे या इल्म मथे? बस समझो था न,
हजरत हैदर करार मौला अली शेरे खुदा जेको असा सुन्यन जो पीरा असां जो रहबर अली अली या दिल में जो दिलबर असां जो रहबर अली अली या दिल में जो दिलबर अली अलिया इश्क में जाचो अली अली महबत माचो अली अली साईं कंदो सब भली भली इश्क में जाचो अली अली महबत माचो अली असांजो मौला आहे अली असांजो मौला आहे सांग कंदो रब सौला आहे अलिया बिना नहीं गली गली इश्क में जाचो अली अली महबत माचो अली अली हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुराना हैदर जी हुब मुझो ईमाना दर्स पढ़ायो मुखे कुराना पो मरंदो मुनाफिक रुली रुली मुनाफिक अली जो दुश्मन हाँ किटली तो बिस्तरो कुल्हे ते वधिक ऑपरेशन त कंदो न सफर फकीर हाँ ओ मर्दो मुनाफिक रुली रुली इश्क में जाचो अली अली महबत माचो अली अली साईं कंदो सब भली भली करमुल्ला जो साहु तो सारे हिन जमायत जो साहु तो सारे मौला अली वे बोन विसारे मौला अली वे बोन विसारे पो दर जन्नत जाव्या खुली खुली मौला अली फरमायो हैदर करार फरमायो रदीना किस्मतुल जब्बार फीना लना इल्मु वलिल जुहाल मालू मौला अली तो फरमाए ओ मुझा मौला तुझी विरासत दे तुझे वंड ते मां अली राजी आया जाहिलन के माल दिनुई मु अली के दीन जो इल्म दिनुई हाँ ए मुझा मौला तुझी विरासत ते मां अली राजी आया जाहिलन के माल दिनई दौलत दिनई मु अली के दीन जो इल्म दिनुई व अन्नल माल यफना अन करीबिन व अन्नल इल्म बाकिन ला यजालू अन करीब दुनिया दौलत फना थी वेंदी माड़ियूं बंगला फना थी वेंदा ताज तख्त फना थी वेंदा पर इल्म जे दौलत के फना अचणी न है हाँ हे मुझे सोने अली जो फरमान पर हाने आ नबी जो 3 नंबर खलीफो हजरत सैयदना उस्मान इब्ने अफ़्फ़ान ज़िन्नूरैन बिन नूरन वारो हिन ज़ुल्हज महीने जी 18 तारीख़ मुझे सोने उस्मान गनी जे शहादत जो ॾिहाड़ो आहे चओ न सुभान अल्लाह हाँ अल्लाह अल्लाह मुझे सोने नबी दा सभई यार सुना सिक सीने में रखो प्यारन जी वो सिक सीने में रखो प्यारन जी महबूब जे चैनी यारन जी वो सिक सीने में रखो प्यारन जी जेको इल्म जो बहर हुयो उस्मान सखा जो पे करो गाल वणे दिया न वणे दिया न जेको इल्म जो बहर हुयो उस्मान सखा जो पे करो बिन नूरन वारो रहबरू बिन नूरन वारो रहबरू बजे के ट्री सिपारन जी वो सिक सीने में रखो प्यारन जी हजरत उस्मान जो उम्मत ते एहसाना
उम्मत एहसान अल्लाह अल्लाह हिकड़े कुरान जे मथा पूरी उम्मत के जमा करण वालो हजरत उस्मान गनिया। छो त कुरान जा मुख्तलिफ नुस्खा मुल्कन में जीअं इस्लाम फैलबो वियो, इराक फतह थियो, यमन फतह थियो, शाम फतह थियो, अज़रबैजान तक, आर्मीना तक इहो इस्लाम जो दायरो वसी थींदो वियो। पोइ कुरान जा मुख्तलिफ नुस्खा उन्हनि जूं किरातूं मुख्तलिफ हुयूं। पोइ असहाब न चयुसि त ओ सोना उस्मान ईअं न थिए जो जीअं तौरात ज़बूर ऐं इंजील जे अंदरि माण्हुनि फेर फार करे छॾी हुई तीअं मतां कुरान जे अंदरि बि का फेर फार न थी वञे। ओ सोना उस्मान इन इख्तिलाफ खां अॻु में उन जो तदारुक कर। मुंहिंजे सोने उस्मान गनी छा कयो जो उहो कुरान कुरैश जी लुगत में, छो त कुरान नाज़िल बि कुरैश जी लुगत में थियो आहे, उन खे कुरैश जी लुगत में लिखाए उहे कुरान जा नुस्खा इराक भी मोकिलियईं, शाम भी मोकिलियईं, शाम में भी मोकिलियईं, ईरान में भी मोकिलियईं, जिथे जिथे इस्लाम जो दायरो फैलियल हुयो ओसी ताईं सोने उस्मान पूरी उम्मत के कुरान जो नुस्खो ॾेई कुरान जी आयत ते अमल कयो। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लाफ़िज़ून। असां ई कुरान के नाज़िल कयो आहे, इन जी हिफ़ाज़त करण वारा भी असीं आहियूं। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हाय हाय हज़रत उस्मान के ज़िन्नूरैन तो सरजे, बिन नूरन वारो छो, बिन नूरन वारो छो। आम तरह उलमा चवंदा आहिनि त नबी जूं ॿ न्याणियूं हुयसि, नबी जूं ॿ न्याणियूं हज़रत उस्मान जे निकाह में आयूं, इन जे करे ज़िन्नूरैन सरबो आहे। इहा बि तो जी सही, पर आलिमन फरमायो आहे त जॾहिं रात थींदी हुई हज़रत उस्मान गनी नफ़िल निमाज़ जोटींदा हा, कुरान पढ़ंदा हा। निमाज़ जी हिकिड़ी रकात में 30 सिपारा कुरान जा रोंदे रोंदे पूरा करे ॾींदा। हिकिड़ो निमाज़ जो नूर, हिकिड़ो निमाज़ जो नूर, ॿियो कुरान जो नूर जॾहिं जंहिं शख़्सियत में जमा थिया उन खे सॼो ज़िन्नूरैन। अल्लाह अल्लाह तवज्जो फरमायो। ज़िन्नूरैन जे बारे में हज़रत शाह वलीउल्लाह साईं लिखनि था त हज़रत उस्मान खे ज़िन्नूरैन छो थो सरजे, महबूबन सां हज़रत उस्मान देश परदेश में गॾु हुयो। अब देश परदेश में उस्मान गनी मदीने वारे सां गॾु हुयो, पर ज़िंदगी में ॿ अहिड़ा मौक़ा आयसि जन मौक़नि ते उस्मान हाज़िर न हुयो, जिस्मानी तरह मौजूद न हुयो। पर मदीने वारे मीर ऐलान कयो उस्मान जिस्मानी तरह मौजूद न आहे, पर मां मोहम्मद करीम ऐलान थो कयां त उस्मान असां सां गॾु आहे। सफ़र सम्झई ॻाल्हि कोन सम्झई? हा अल्लाह अल्लाह। बदर जी जंग थी लगे, इस्लाम ऐं कुफ्र जो पहिरियों मार्को आ। 313 ॼणा सहाबी हुजूर वठी मैदान बदर में पहुता आहिनि। जंग बदर लगे थी, उन जंग दौरान उस्मान जी घरवारी नबी जी न्याणी सैयदा ज़किया रुकिया रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी जी न्याणी आ, उस्मान जी घर धयाणी आ। हे वरी छा चवंदई त नबी खे न्याणी हिकिड़ी हुई। ॿुधो अथई न, अड़े तुंहिंजा वॾा ख़ुदि लिखी विया आहिनि त नबी खे 4 न्याणियूं हुयूं, तूं कीअं थो इनकार करीं? पर ॻाल्हि ॿुधो न, माण्हुनि जी हिकिड़ी ज़हनियत आहे त हिकिड़ो माण्हू वॾे खां वॾो कूड़ हणी छॾे, पोइ उहो कूड़ हणंदो रहे कुझु ॾींहंनि खां पोइ के न के उन जा मञण वारा बि थी पवंदा। चिट्टो कूड़ थो वञे, पर कुझु वक़्तु गुज़रण 30 साल 50 साल खां पोइ उन कूड़ खे मञण वारा बि के थी पवंदा। भला जन न मञोसे, ॿिया जेकी आहिनि उहे शक में ज़रूर पइजी वेंदा। इहा माण्हुनि जी नफ़्सियात आहे। मसलन मिर्ज़ा ग़ुलाम मोहम्मद कादियानी वॾो हिकिड़ो ज़क्ट हयईं, अबा सिंधी में वॾो कूड़ हयईं, पेर खोड़े कूड़ हयईं त मां नबी आहियां, पाण खे सॼी त नबी आहियां। उन वक़्त जे आलिमनि इनकार कयो तूं नबी न आहीं, तूं कूड़ो आहीं, पर हू चवंदो रहियो मां नबी आहियां। आख़िर अॼु हींअर लखे माण्हू उनजे मञण वारा थी पिया आहिनि, उनखे नबी मञनि था। हिकिड़ो माण्हू कूड़ हणी थो वञे, ॼाणी वाणी कूड़ आहे, पर हलंदे हलंदे 40 साल 50 साल 60 साल गुज़रिया, उन कूड़ खे तारीख़ी हैसियत मिली वई। चवंदा वॾनि खां हीअं ॻाल्हि अचे थी पई। ॻाल्हि सम्झव न? हाणे हिकिड़नि कूड़ हयो, ॿियनि किताब में कूड़ लिखियो,
त नबी खे सिर्फ़ हिकिड़ी न्याणी हुई। इहा ॻाल्हि फिरंदी फिरंदी एॾो ईरान खां इराक खां फिरंदी जॾहिं असां ताईं पहुती, हितां वारा ॻंढ ॾेई बीठा, अबा नबी खे न्याणी त आहे हिकिड़ी। अरे हे हदीसूं बीठियूं हे तुंहिंजे अकाबिर तुंहिंजे असलाफ तुंहिंजे वॾनि पंहिंजे किताबनि में लिखियो आहे त नबी जूं न्याणियूं 4। वरी अहिड़ा कूड़ मिलायूं त हज़रत अली सां अहल बैतन सां 3 यारनि जी मोहबत कोन हुई। हीअं कंदा हुआ, अहल बैतन जो हक़ खाधऊं, बाग़ फिदक जो खाधऊं, फलाण कयूं, इहे सभु कूड़। पर उहे कूड़ तारीख़ी कूड़ बणिजी विया जो लखे माण्हू उन्हनि खे मञनि था। अब ॻाल्हि सम्झो था या न? ॻाल्हि कूड़ी आहे। भला जेकॾहिं सची हुजे हा त अलाह साईं अकुल बि ॾिनो आहे, माण्हू थोरो सोचे, ॻाल्हि जो फेरो खणे। भला अली शेर ख़ुदा है न? ॻाल्हायो, अली शेर आहे। शेर कंहिंजे अॻियां झुकंदो आहे छा? जे ॾिसे हा अली ॾिसे हा त अबू बकर हक़ ते न आहे त मुंहिंजो अली सुहिणो 2 साल उनजे पोयों निमाज़ कीअं पढ़े हा? उनखे अब निमाज़ में छा नियत कंदा आहियो? पुठीअ हिन इमाम जे छा चवंदा आहियो? हज़रत अली जो मस्जिद नबवी में हज़रत अबू बकर जे पोयों निमाज़ूं पढ़ियूं त कीअं नियत कंदो हो? हा 10 साल हज़रत उमर फारूक जे पोयों निमाज़ूं पढ़ी या कोन पढ़ी? 12 साल हज़रत उस्मान गनी जे पोयां निमाज़ूं पढ़ी कि न कोन पढ़ी? भला जे हज़रत अबू बकर नाहक ते हो, हज़रत उमर नाहक ते हो, माज़अल्लाह हज़रत उस्मान नाहक ते हो, पोइ अली उन जी पैरोकारी छो कई? हज़रत अबू बकर ऐं उमर ऐं 3 खुलफाए सलासा जी जेका मजलिस शूरा हुई, उन्हनि जो रुकन हज़रत मौला अली हुयो। सलाह में, मशवरे में, देश में, परदेस में, जंगुनि में, सिटाव में, लश्करनि खे मोकिलण में सलाह हलंदी हुई त मुंहिंजे सुहिणे अलीअ जी हलंदी हुई। हिकिड़े ॾींहुं जॾहिं हज़रत अली साईं हैदर करार मसनद खिलाफ़त ते वेठा त सहाबनि जूं पाण में मुसलमाननि जूं जंगूं थियूं। त हिकिड़े माण्हू चयोसि त साईं अबू बकर जे दौर में बि दीन वधियो, हज़रत उमर जे दौर में बि, उस्मान गनी जे दौर में बि इस्लाम जूं सरहदूं फैलियूं, पर तुंहिंजे दौर में मुसलमान पाण में रुॻे विढ़ंदा, इहो छा सबबु? हज़रत अली साईं फरमायो भई ॻाल्हि इहा आहे त हज़रत अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान जो सलाहकार मुशीर मां अली हुयुसि। मुशीर उन्हनि जी सलाहकार मां हुयुसि, तॾहिं उन्हनि जे अंदरि इज़ाफ़ो थियो। पर मुंहिंजा मुशीर वरी तो जहिड़ा आहिनि, तो जहिड़ा मुंहिंजा मुशीर आहिनि, जेको तूं मूं ते एतिराज़ जोड़ियूं वेठो आहीं, तो जहिड़ा मुंहिंजा मुशीर आहिनि। इन जे करे ही जेको फितनो बर्पा थियो आहे, अल्लाह अकबर कबीरा, मुंहिंजो अली शेर आहे, बातिल जे अॻियां झुकण वारो न आहे। अली जे बच्चे हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु दुनिया वारनि खे ॾेखारियो, जॾहिं नाहक जे तख़्त ते हज़रत इमाम हुसैन ॾिठो त नाहक सां जेकॾहिं नापाक यज़ीद उन तख़्त ते वेठो आहे त इमाम हुसैन कोन झुकियो, सिर कुर्बान कयईं, बच्चा कुर्बान कयईं, मगर बातिल जे अॻियां न झुकियो। हज़रत इमाम हुसैन दुनिया वारनि खे ॾेखारियो त मुंहिंजे रगुनि में अलीअ जो खून आहे, बातिल जे अॻियां मां झुकण वारो न आहियां। जंहिंजो बच्चो बातिल जे अॻियां नथो झुकी सघे, उन्हनि जो अबो कीअं बातिल जे अॻियां झुके? हा मञणो पवंदो त 3 ख़लीफ़ा हक़ जा ख़लीफ़ा आहिनि, 3 नबी जा यार हक़ ऐं सच जा इमाम आहिनि। मूं ॻाल्हि पे कई सोणे उस्मान गनी जी जो हुनजे शहादत जो ही महीनो आहे। मन तअल्लमल कुरान वअल्लमहू, तव्हां में सभिनी खां भले में भलो माण्हू उहो आहे जेको पाण बि क़ुरान पढ़ंदो आहे त ॿियनि खे बि क़ुरान पढ़ाईंदो आहे। भलो केरा? जेको पाण बि क़ुरान पढ़ंदो आहे, ॿियनि खे बि रब जो क़ुरान पढ़ाईंदो आहे। हदीस मदीने वारे मीर जी ऐं रिवायत करण वारो ख़लीफ़ो सोनो सैयदना उस्मान गनी जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। कुरान पढ़ो, कुरान ते अमल कयो, तव्हांखे दुनिया में भी कामयाबी त आखिरत जी भी। वअदल्लाहु अल्लज़ीन आमनू वअमिलुस सालिहात, वाइदो आहे अल्लाह जो उन्हनि माण्हुनि सां जेके ईमान आणे पोइ अमल सालिह कंदा आहिनि। अब समझो था, ईमान आणे पोइ छा कंदा आहिनि? अमल सालिह कंदा आहिनि। ईमान आणे कलमो पढ़ी पोइ सालिह अमल कंदा आहिनि। उन्हनि सां अल्लाह जो वाइदो आहे।
रब जो वाइदो सच्चो, अल्लाह जो वाइदो सच्चो। कहिड़ो वाइदो आहे? मिनहुम मगफिरतम व अजरन अज़ीमा, मां अल्लाह उन्हनि खे बख़्शींदुसि बि ऐं वॾा इनाम उन्हनि खे अता फरमाईंदुसि। ए क़ुरान पढ़ण वारा, ओ क़ुरान ते अमल करण वारा, तोसां रब जो वाइदो आहे, वॾा इनाम रब तुंहिंजे लाइ ठाहे छॾिया आहिनि। अब हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे, थोरो तवजो फरमाइजो मुंहिंजी ॻाल्हि ते। असां ॾिसूं था त मुला मौलवी वीचारा इहे पघार ते वॾेरा अमीर वॾे ठठनि सां आहिनि, उन्हनि जे धॼ खे ॾिसी ग़रीबनि जा रूह बि विस्कनि था त जेकर असां बि ईअं हुजूं। अब ॻाल्हि सम्झो था। पर मौलवी साहिबु उहो क़ुरान जो हाफ़िज़ असांखे बज़ाहिर उहो ख़स्ता हाल थो नज़र अचे, पर ईअं कोन्हे, ईअं कोन्हे। उन आलिम जे लाइ, उन सालिह जे लाइ रब जो वाइदो आहे मिनहुम मग़फ़िरतम व अजरन अज़ीमा, रब बख़्शे बि छॾींदो ऐं अजरे अज़ीम ॾींदो। छा? अजरे अज़ीम, वॾो। उहो अजरे अज़ीम जो वाइदो रब आख़िरत में फरमायो आहे। छो त उहो अजर एॾो वॾो आहे, एॾो वॾो आहे जेको हिन दुनिया में मापी नथो सघे। अब ॻाल्हि सम्झव? एॾो वॾो आहे जो हिते मापी नथो सघे। मसलन हदीस पाक में अचे थो त हिकिड़े मोमिन खे हिन दुनिया जहिड़ियूं 10 बादशाहियूं मां रब ॾींदुसि। हाणे जे हिकिड़े खे 10 मिलनि अहिड़ियूं सॼियूं बादशाहियूं त उहे हिते कीअं मापनि? अब ॻाल्हि सम्झो? इन जे लाइ रब फरमायो वाइदो कई आख़िरत जो त अहिड़ा इनाम ॾींदोमांव, माला आइनुन रात वला उज़ुनुन समियत वला ख़तर अला क़ल्ब बशर, न तव्हांजे अखियुनि ॾिठियूं हूंदियूं, न तव्हांजे कननि ॿुधियूं हूंदियूं, न तव्हांजे दिलि में अहिड़ो ख़्यालु आयो हूंदो, अहिड़ियूं नेमतूं मूं रब तव्हांजे लाइ ठाहे तयारु करे छॾियूं। उहे अज़ीम नेमतूं आहिनि जो हिते मापी न थियूं सघनि। ऐं कैफ़ियत जे एतबार खां हीअ दुनिया उन्हनि नेमतुनि जो ताब सहण जे लाइक़ु न आहे। मसलन हिकिड़ी हदीस पाक में आहे त मोमिन बाने खे जेका हूर मिलंदी न जन्नत जी, उन हूर जो हे कंगण ज़ाहिर थींदो त जीअं दुनिया में सिज उभरंदो आहे, एॾी रोशनी थी वेंदी, उन जे कंगण में एॾो ताबश ऐं नूरानियत हूंदी। अब जे कंगण ज़ाहिर थिए त जग रोशन थी वञे त उन्हनि जे बदननि में अलाह ताला छा नूर ऐं ताब रखियो हूंदो जेका हीअ दुनिया बर्दाश्त ई नथी करे सघे। इन जे लाइ रब फरमाए वादल्लाहु लदीन आमनू, आख़िरत जो रब वाइदो करे छॾे। ऐं टी ॻाल्हि त दुनिया फ़ानी आहे, दुनिया फ़ानी आहे। 5 साल 10 साल 15 साल 20 साल 100 साल 2 सदियूं 10 सदियूं, आख़िर दुनिया कुल्लु मन अलैहा फ़ान, हर शइ खे फना ज़वाल अची वेंदो। पर ओ क़ुरान पढ़ण वारा, ओ अमल सालिह करण वारा, ओ रातियुनि जो उथी अल्लाह जे ज़िक्र करण वारा, ओ निमाज़ में सजदा ॾियण वारा, तोखे मां रब अहिड़ियूं नेमतूं ॾींदुसि जेकी नेमतूं कॾहिं फना थींदियूं ई न, ख़तम थींदियूं ई न, ज़वाल उन्हनि खे ईंदो ई न। ही दुनिया छो त ज़वाल जो घर आहे, हिन दुनिया जी हर शइ खे ज़वाल अची वेंदो। रब ऐलान कयो त अहिड़ी जाइ ते इनाम ॾियांव जेको कॾहिं ख़तम ई न थिए। हाँ, बस जिंदगी फानी आहे, हयाती जो फिथो फिरे थो पियो, कल्ह कोन पवंदी ओचितो मौत अची वेंदो, ऐं पोइ ख़बरूं पवंदियूं खोड़ियुनि ते, कंहिं खटियो कंहिं हारायो। हाँ, हिते साईं मुछ खे वकड़ चाढ़ियूं, चयो त मां बि पहलवान आहे। अरे निमाज़ पढ़, अॻे निमाज़ वञ मुले पढ़नि। हिकिड़ो वरी पियो चवे बाबा सियाला आया निमाज़ जी मुद गई। सियारे में जे केरु थो निमाज़ पढ़े, मुद ई चढ़ी वई निमाज़ जी। अब समझो था न? शायद जतोई जो खुतबो तव्हां कोन ॿुधो आहे। जतोई साहब भाई इहो मसलो यादि रखो। मां क़िबला साईं जन साईं हज़रत ख़ालिद सुल्तान बादशाह खे बि अर्ज़ु गुज़ारियो आहे, क़िबला साईं जन खे बि अर्ज़ु गुज़ारियो आहे त इन जे लाइ को मुअसर आवाज़ खणणु खपे। जतोई साहब जो खुतबो जेको असांजे सिंध जे ॿाहिराड़ियुनि में पढ़ियो थो वञे पियो, बाबा इहो जतोई साहब जे खुतबे में फेर फार वहाबियुनि कई अथव, शीयनि बि कई अथव। इहो खुतबो असां अहले सुन्नत जे अक़ाइद ते ठहकी नथो अचे। समझो था? असांजो अक़ीदो, असांजो नज़रियो ईअं कोन्हे जेको जतोई जे खुतबे में लिखियल आहे। हिकिड़ी जाइ ते जतोई थो लिखे
त खणी पाण कुदरत जी पाकी खुदा मुहम्मद जो खुतनो कयो खुद खुदा। अब हाणे हिसाब लगा, हजम पाकी खणंदो हजम, खुतनो कंदो हजम। मदीने वारे साईं फरमायो त गुलित मखतूनन मसरूरा, मां ॼाओ हुस त खुतनो अॻे ई थियल हुयो, नाड़ो अॻे ई वठियल हुयो, इहा शइ रब पैदा ई न कई हुई। हाणे हे पाकी थो खणाए, खुदा जे ज़ात जे शान में केॾी वॾी गुस्ताखी आहे या न? आहे बेअदबी या न? जे वहां बि बेअदब आहिनि त हीअ वरी कहिड़ो अदब आहे? मूंखे ॿुधायो, जवाब ॾियो। हिकिड़ी जाइ ते लिखे थो, मूं वटि ख़ुतबो मौजूदु आहे, जेके शक हुजे त मां हींअर ॾेखारियां, हिते स्टेज ते मूं वटि मौजूदु आहे। हिकिड़ी जाइ ते लिखे थो त मिली चइनि यारनि थे मातम कया। अब हाणे जे 4 यार मातम था कनि त पोइ हुननि भोतारनि जो कहिड़ो ॾोह आहे? टेको ॾिनई न उन्हनि खे। हा, हिकिड़ी जाइ ते थो चए त मोमिनो आयो मुहर्रम सभई माताम कयो। हिकिड़ी जाइ ते लिखे थो हज़रत सैयदना उमर फारूक, महबूब जो प्यारो खलीफ़ो, हज़रत उमर साईं जे नाले लिखे थो त पियो यार उमर अब्दुल जो एहसास हुयो दीन जे दुश्मननि लाइ राकास। हाणे राकास जो लफ़्ज़ ठहे थो, राकास जो लफ़्ज़ केॾो असां चवंदा आहियूं हिकिड़ो ख़तरनाक ख़राब में ख़राब लफ़्ज़ आहे। उहो सोणे उमर आदिल मीर उमर फारूक आज़म नबी जे प्यारे खलीफ़े, जेको अॼु बि मुंहिंजे दिलबर जे भाकुर में सुतो पियो आहे। अब ॻाल्हि त ॿुधो न, हियां थो सड़े पियो। मां त हाणे इहो ख़ुतबो ॾिठो आहे, मूं हींअर इहो ख़ुतबो ॾिठो आहे, मुंहिंजो अंदरि सड़ी वियो आहे। हलियो हे आलिम, हे मुफ़्ती, हे साईं बहराड़ियुनि में आलिम मुफ़्ती त कोन था पढ़नि, पर जेकी बहराड़ियुनि में असांजा आहिनि नंढा नंढा खतीब, उहे सभु पढ़नि था पिया। हिकिड़ी जाइ ते लिखे थो त बाबा बेनिमाज़ी जे ज़ाल खे बाइन तलाक आहे, ऐं बेनिमाज़ी जा जेकी ॿार आहिनि सभु हरामी ॿार। हिसाब लॻायो, हाणे सिंध में मां सम्झां थो त 80% माण्हू इन हिकिड़ी फतवा ते हरामी ॿार थी विया। निमाज़ पढ़ण वारा घणा या छॾण वारा घणा? ॻाल्हायो। पढ़ण वारा ॻोठनि में सर्वे कयो त पढ़ण वारा घणा आहिनि ऐं छॾण वारा घणा आहिनि? चए थो त जेके निमाज़ नथा पढ़नि उन्हनि जे ज़ालुनि खे तलाक ऐं उन्हनि जा बच्चा सभु हरामी आहिनि। कहिड़ी कहिड़ी शरीयत में, कहिड़े किताब में इहे लिखियल आहे जेको जतो ई लिखियो? हा, हिकिड़ी जाइ ते मदीने वारे साईं जे लाइ थो लिखे त ए मुहम्मद छॾे ॾे भॻी। भॻी जो लफ़्ज़ सिंधी में भॻी तव्हां छा चई सघंदा आहियो? मदीने वारे मीर जे ज़ात बाबरकात जे लाइ अहिड़ो लफ़्ज़ थो लिखे। केॾी बेअदबी आहे मुंहिंजा दोस्तो। बेनिमाज़ुनि ते त का दरवेश खे एॾी का कावड़ आहे, एॾी त का कावड़ त चए थो त जीअं सुबुह जो बेनिमाज़ी खां कुतो मुंहुं ढकींदो आहे, तव्हांखे असांखे बि कुतनि वांगुरु उन खां मुंहुं ढकणु घुरिजे। पढ़ी ॾिसोसि तव्हां, सुबुह जो बेनिमाज़ी खां कुतो मुंहुं ढके थो जीअं असांखे बि कुतनि वांगुरु। हाणे सभु थियो कुता, थियो सभई कुता, मुंहुं ढकियो बेनिमाज़। निमाज़ हो नथो पढ़े पली त मुंहुं वरी कुता वरी असां जूं, मुंहुं वरी असां ढकियूं। हा, मां तव्हांखे अर्ज़ु गुज़ारींदुसि त इहो ख़ुतबो नाहे पढ़णो। ऐं मां सभिनी उलमानि जी ख़िदमत में वियो आहियां, वञा थो पियो। ऐं असांजो ख़्यालु आहे त हिकिड़ी उलमा जी बोर्ड ठाहींदासीं, उलमा जी हिकिड़ी कमेटी ठाहींदासीं, जेकी इन मां जेकी बि शयूं गुस्ताखी वारियूं आहिनि उहे सभु कढणियूं पवंदियूं, पोइ इनखे नए सिर छा पाइबो। सम्झो था? इंशाअल्लाह अनकरीब इहो कदम खणंदासीं। ऐं मूं सिंध जा तक़रीबन सिंध में जेकी बि ख़ुतबा हलनि था उहे सभु मूं गॾु कया आहिनि, पुराणनि आलमनि जा, नवनि जा। ऐं मां पढ़ां थो पियो, ॾिसां थो जेको अहिड़ो को शरीयत मुताबिक़ पूरो पको पुख़्तो शरीयत सां ठहकंदड़ हुजे उहो ख़ुतबो इंतिखाब कबो। 2-3 जेकी हूंदा उहे उलमा जी बोर्ड में वेही गॾिजी इंशाअल्लाह फ़ैसिलो कंदासीं त कहिड़ो ख़ुतबो वधीक बहितर आहे। या जतोई जे ख़ुतबे जो सम्झो त उनखे सही कजे, या वरी ॿियो कंहिं आलिम जो सुठो लिखियलु हुजे उनखे मैदान में आणिजे ऐं इहो बेअदबी वारो ख़ुतबो बंदि। क़बूल आहे? ऐं इहो मूं तक़रीबन सिंध जे सभिनी ज़िलनि में जांच कई आहे
बहराड़ियुनि में घणो करे जतो ई जो ख़ुद ॿुधो वञे। हाणे वरी वहाबियुनि बि इन में पंहिंजा विधा आहिनि त क़बरुनि ते न वञो, वली पीर बुज़ुर्ग छा आहिनि। ऐं हिकिड़ी जाइ ते लिखे थो त अलाह जे अॻियां वली बुज़ुर्ग ऐं गांडू ऐं गाज़ी ॿई हिकु जहिड़ा आहिनि। अहिड़ा लफ़्ज़ आहिनि, ये सभिनी में मिलावट थियल आहे। तंहिंजे करे मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि, जेके मस्जिदुनि जा ख़तीब आहिनि, पेशमाम आहिनि, मां उलमा खे बि अपील थो कयां त महिरबानी करे इन जे ख़िलाफ़ आवाज़ उथारियो। ही हेॾियूं वॾियूं बेअदबियूं ऐं खाते आले सुन्नत जे में माण्हू चवंदासीं तव्हांजे सुन्नियुनि जो बुज़ुर्ग आहे न, उहो लिखी वियो आहे। इहा ॻाल्हि सभु असांजे खाते में थी चढ़े। चवंदा सुन्नी तव्हां अहिड़ा आहियो। ऐं पूरे ख़ुतबनि में जेकी बि सॼे साल जा ख़ुतबा लिखिया अथसि, हर जाइ ते नबी जी हिकिड़ी न्याणी आहे, सी हिकिड़ी न्याणी। हिकिड़ी जाइ ते वरी लिखे थो त ओ नबी तूं अञा निंड में पियो ही, तुंहिंजो तख़्त नसारा लुटे विया, तूं अञा सुतो पियो ही। हे नबी साईं खे थो फरमाए आहे, तूं सुतो पियो ही अञा, नबी तुंहिंजो तख़्त जेके आहिनि नसारा लुटे विया। महबूब जी ज़ात जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइनि। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मूंखे स्टेज तो हुकुम मिलियो आहे त कुझु शहादत उस्मान जे बारे में ॿुधायां। सैयदना उस्मान गनी हिकिड़ो बैकग्राउंड, हिकिड़ो पस मंज़र, थोरो चंद लफ़्ज़नि में, ॻाल्हि त वॾी आहे, मां चंद लफ़्ज़नि में बयानु कंदुसि, तव्हां थोरो तवजह सां ॿुधिजो। अबा जॾहिं अल्लाह ताला मदीने वारे मीर खे मबूस कयो ऐं इस्लाम जो झंडो फड़कण लॻो, अरब में, अरब खां पोइ अजम में, मदीना मुनव्वरा में हुज़ूर आया त मदीने में जेकी अॻु में रहवासी यहूदी हुआ, उन यहूदियुनि खे हुकुम मिलियो तव्हां कलमो पढ़ो, मुस्लमान थियो, असांजे दीन में दाख़िल थियो। भला जे नथा पढ़ो त पोइ जिज़ियो ॾियो, ढल ॾियो, न त मदीनो छॾियो। पोइ मदीने मुनव्वरा में 3 कबीला हुया, बनु कीनोका, बनु नुदैर ऐं टियों कबीलो। इहे 3 कबीला पोइ इहे ख़ैबर ॾे लॾे विया। बनु नुदैर वारनि खे उन्हनि जे फ़ैसिले मुताबिक़ क़त्ल कयो वियो, उन्हनि जे मर्दनि खे, ऐं ॿिया कबीला हितां छॾे विया। वरी ईरान में जॾहिं इस्लाम आयो त ईरान में किसरा जहिड़ो वॾो जाबिर बादशाह हुयो, वॾो सल्तनत हुकुमरानी हुई उनजी। साईं इराक में जुदा बादशाही, रूम जी जुदा बादशाही, पर मुस्लमान महबूब जा ग़ुलाम जो निकिता न, सतूं पीअंदा हुआ, जम जी रुखी रोटी खाईंदा हुआ, केसर ऐं किसरा सां लड़ाई कंदा हुया। बेसरो सामानी जे आलम में अल्लाह अकबर जी सदा हणंदे काफ़रनि जा कंध कपींदा विया, इस्लाम जा झंडा फड़काईंदा विया। पोइ जेकी अॻे पंहिंजे मुल्कनि जा बादशाह बणियल हुया, असर रसूख वारा हुया, उहे हिकिड़ा त मारिजी विया, हिकिड़ा मुल्क छॾे विया, ॿिया मोचड़े जे ख़ौफ़ खां कलमो पढ़ियूं। हिकिड़ा सचा मोमिन थिया, पर हिकिड़ा मोचड़े जे डप खां कलमो पढ़ियूं, पर अंदर में दुश्मनी इस्लाम सां हुयनि न। अब ॻाल्हि सम्झो था न, इस्लाम जो आयो ॿाहिरों धारियो दीन आयो, हिननि जे घर में हिननि खे मजबूर थी पंहिंजी ताज तख़्त हुकूमतूं छॾणियूं पियूं, त हिननि जे अंदर में इस्लाम ॾों वॾी बाहि हुई। हाणे सोचींदा हुआ त कीअं मुस्लमाननि खां बदिलो वठूं, कीअं मुस्लमाननि खे असीं नुक़सान पहुचायूं, पलांद वठूं, वेर वठूं। पर इस्लाम में हज़रत अबू बकर सिद्दीक़ जहिड़ो ख़लीफ़ो महबूब जे दौर में त इहे मारिया विया, क़त्ल कया विया। ऐं वरी जॾहिं हज़रत अबू बकर आयो त हुननि खे कुझु उमेद थी त नबी वियो, हाणे असांजो को चाड़ो थींदो। पर जेॾीमहिल सुहिणो अबू बकर सिद्दीक़ आयो, तलवार खणी म्याण मां कढई, फरमाई त जेको ज़कात ऐं निमाज़ में तफ़रीक़ थो करे, उन सां बि लड़ाई कंदुसि। दुश्मन ॾिठो वेली हिते बि असांजी दाल कोन गरंदी। वरी जॾहिं हज़रत उमर साईं सुहिणो ख़िलाफ़त जे तख़्त ते वेठो, वरी हिननि साज़बाज़ शुरू कई। पर हज़रत उमर सोणे जी निगाह अकाबी निगाह हुई, साईं जी बसीरत, साईं जन जो सियासत मुदनिया जो जेको तजुर्बो हुयो, हज़रत उमर जी वेठा मदीने में हूंदा हुआ, पर निगाह हज़ारे महलनि ताईं कमु कंदी हुई। जे ख़ुतबो जुमे जो पे ॾिनऊं त ओ हीअं पिया फरमाइनि त या सारियतल जबल, या सारियतल जबल, ओ सारिया जबल जो ख़्याल कजांइ, दुश्मन ओॾूं थो अची, वेठो मदीने में आहे, पर निगाह सवे महल परे मैदान जंग ते सोणे उमर जी लॻी पई आहे। दुश्मननि खे इन वक़्त में बि मौक़ो कोन मिलियो।
हज़रत उस्मान गनी आयो। हाणे हज़रत उस्मान तबअन नरम हुयो, हलीम हुयो, बुर्दबार हुयो, माठीणो हुयो, नबी जो खलीफो, साहिबुल हिल्म वल हया हुयो। हिनन हज़रत उस्मान जा पहिरियां 8 साल पे मनसूबा ठाया त कीअं मुसलमाननि में डिफेड़ विझजे। पोयां हज़रत उस्मान गनी जा 4 साल जेके खिलाफ़त जा हुया, उन्हनि में हिननि ॾिठो त हज़रत उस्मान नरम मिज़ाज आहे, असां पंहिंजो फितना पखेड़ींदासीं त असांजी का अहिड़ी बाज़पुरस कोन थींदी। पोइ हिननि हिकिड़ो अब्दुल्ला बिन सबा नाले यहूदी हुयो। छा नालो छा हुयुसि? अब्दुल्ला बिन सबा। मज़हब जो यहूदी हुयो, कट्टर यहूदी, इस्लाम जो कट्टर दुश्मन। उन हीअं कयो जो उन बि वॾो चालाक, वॾो मक्कार, वॾो फ़रेबकार हुयो। उन सोचियो त हाणे मुसलमाननि में कीअं डिफेड़ विझूं, घर में झेड़ो विझूं, तॾहिं असां इन्हनि जी ताक़त खे टोड़ींदासीं जॾहिं मुसलमान जे घर में झेड़ो विझूं। पोइ हिननि में ई ॾिठो त इहा कहिड़ी पॉइंट असांखे कमु ॾींदी। पोइ हिननि हीअं कयो जो अहल बैत जी मुहबत जो लिबादो ढकियूं त असां अली सां हुबदार आहियूं, अली सां इंसाफ़ कोन थियो आहे। अली नबी जो बिरादर आहे, नबी जो सौट आहे, नबी जो न्याणो आहे, नबी जो रिश्ते में वेझो आहे, ॿियनि ख़लीफ़नि खां वधीक अली हक़दार आहे, अली खे खिलाफ़त छो न मिली? इहो नुक़्तो हिननि उथारियो। बीबी फातिमा खे बाग़ फदक कोन मिलियो, फलाणो कोन थियो, फलाणो कोन थियो। इहे ॻाल्हियूं हिननि वञी पाण में सलाहूं कयूं। पोइ इहो वञी हिन प्रचार शुरू कई। इहा दुश्मननि इहा चालबाज़ी करे ऐं मुसलमाननि में तफ़रीक़ पैदा कई। शीयनि जो मज़हब उन ॾींहं खां वठी शुरू थियो। असुल में इहा यहूदियुनि जी साज़िश, असुल में इहो यहूदियुनि जो एजेंट हुयो, ख़ुदि यहूदी हुयो, पर इस्लाम जो लिबास पारे मुसलमाननि में इहो डिफेड़ इन माण्हू पैदा कई। पोइ हिननि वञी फितना शुरू कया, माण्हू ठाहींदा विया। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त हिकिड़ो माण्हू कूड़ हणे थो त उन कूड़ सां बि 4 माण्हू उन जा साथी थी पवनि था। मिर्ज़ा गुलाम अहमद जे पोयूं लखे माण्हू थी पिया, हे त वरी ॻाल्हि अहल बैतनि जी पियो करे। रोए से अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहनि, मां अहल बैत जो हुबदार आहियां। हज़रत अली उन वक़्त में मौजूद हुयो। हज़रत अली सही उन्हनि खे घुराए सज़ाऊं ॾिनियूं। फरमाई त ओ ज़ालिमो, ओ दुश्मनो, मुंहिंजे ऐं मुंहिंजे यारनि जे विच में दुश्मनी पैदा न कयो। मां अली चवां थो, ऐलान थो कयां त अबू बकर हक़ जो इमाम आहे, उस्मान हक़ जो इमाम आहे, उमर सोणो हक़ जो इमाम आहे। पर फितनो हुयो, फितनो वधंदो वियो। आख़िरकार इहे बलवाई, इहे फितनेबाज़ मदीने शरीफ़ में आया। हज़रत उस्मान खे चयूं तूं ख़िलाफ़त खे छॾ, अली खे ख़लीफ़ो बणाईंदासीं। हज़रत उस्मान फरमाए त ईअं मां छो ख़िलाफ़त तो दस्तबरदार थियां? मूंखे हुज़ूर फरमाए त उस्मान जेका मूं तोखे कमीस पाराई आहे न, हिकिड़ा माण्हू ईंदा उहे चवंदे कमीस लाहे पर न लाहिजांइ। अॼु उहो वक़्तु अची वियो आहे जो तव्हां मूंखे उहा ख़िलाफ़त वारी कमीस लहराइण चाहियो था, मां न लाहींदुसि। हज़रत उस्मान गनी इनकार कयो। हज़रत अली हज़रत उस्मान वटि आयो, साईं हे दुश्मन पहुची विया आहिनि, 1900 आहिनि या 1800 आहिनि या 2200 आहिनि, तव्हां असांखे इजाज़त ॾियो, लश्कर घुरायूं, हिननि ख़बीसनि जी पाड़ पटियूं, हिन त फितनो वधंदो वेंदो। हज़रत उस्मान बुर्दबार, नबी जो ख़लीफ़ो, हिल्म ऐं बुर्दबारी वारो, फरमाई त मदीना मुनव्वरा में मां पंहिंजे सिर जे लाइ कंहिंजो रतु हारण नथो चाहियां। उस्मान तुझे अज़मत के सलाम आ, उस्मान तुझे सब्र के सलाम आ, ओ नबी जा प्यारा यार तुझे सब्र ऐं बर्दाश्त के सलाम आ। लखन फौजन जो कमांडर इन चीफ आ, जंहिंजे हुक्म ते कैसर ऐं किसरा सां लड़ाई हली रही आ, जे इशारो ॾे हां त मदीने शरीफ में ज़ालिमनि जो रतु नदियुनि वांगुरु वही हले हां। पर मुंहिंजे सुहिणे उस्मान गनी चयो त मां पंहिंजे महबूब जे मदीने में रतु हारण नथो चाहियां, सिर कुर्बान करे छॾींदुसि, पर मदीने पाक जे तक़द्दुस के, अज़मत के, मदीने शरीफ जे तक़द्दुस के पायमाल थियण न ॾींदुसि। पोइ आख़िर ईअं थियो 40 ॾींहंनि ताईं हज़रत उस्मान महसूर रहियो। ऐं इन दौरान हज़रत अली पंहिंजे बच्चन हज़रत इमाम हसन, इमाम हुसैन खे फरमायो तीर कमान खणो, तलवार खणो, मुंहिंजे प्यारे यार हज़रत उस्मान जा बच्चा तव्हां पहरो ॾियो। तारीख़ूं लिखियूं बीठियूं आहिनि त हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन हज़रत उस्मान गनी जे पहरेदारनि में हिन जो नालो अचे थो। अब मोहब्बत हुयनि या कोन हुयनि? पोइ 40 ॾींहंनि ताईं महसूर रहण जे खां बाद में हज़रत उस्मान गनी खे बेगुनाह क़ुरान पढ़ंदे जुमे जे ॾींहुं 18 ज़ुल्हज ते मदीना मुनव्वरा जी पाक सरज़मीन ते शहीद कयो वञे थो। ऐं जेॾीमहिल क़ुरान पढ़नि पिया फसयकफ़ीकहुमुल्लाह जी आयत खुलियल हुजे, उन आयत ते उस्मान गनी जो खून मुबारक किरियो आहे, नबी जो ख़लीफ़ो पंहिंजे रब खे प्यारो थी वियो।
अज़ीज़ान मोहतरम ये फितना उन्हें ॾींहं खां वठी हलन पिया। मदीने वारे साईं हिकिड़े ॾींहुं हुज़ूर बाग में वेठा आहिनि। हज़रत अबू मूसा अशरी रज़ी अल्लाह ताला रिवायत फरमाए हुज़ूर वेठा आहिनि ऐं ॿाहिरों दर खड़कियो। हुज़ूर फरमायो त ए अबू मूसा, चई जी या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबू अम्मा तो कुर्बान। साईं फरमाए दर खोल, जेको दर ते बीठो आहे उनखे मुबारक ॾे तो जन्नती आहे। हज़रत अबू मूसा फरमाए त मां वञी दर खोलियां त ॿाहिरों हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ बीठो आहे। अंदर आयुसि, बुखारी शरीफ जी हदीस आहे। थोड़ी देर गुज़री त वरी दर खड़कियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त ए अबू मूसा, जी या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबू अमर तो तां कुर्बान वञे। साईं फरमायो त वञ ॿाहिरि ॾिस, जेको दर ते बीठो अथई न मुंहिंजो प्यारो, इनखे वञी चईसि तूं जन्नती आहीं। चे दर जो खोलियां त हज़रत सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु दर ते बीठा आहिनि। अंदर अचे, हुज़ूर सां गॾु वेठा। थोड़ी देर गुज़री वरी दर खड़कियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था अबू मूसा, मुंहिंजो जी या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबू अमर तो तां कुर्बान वञे। साईं फरमाइनि था जेको दर ते मर्द बीठो आहे न, इन मर्द खे वञी मुंहिंजा सलाम चईसि ॾुख ईंदई, तकलीफ़ूं ॾिसंदे, आज़माइशूं ॾिसंदे, पर आहीं जन्नती। वञी दर खोलियां त उस्मान गनी बीठो हुजे। चयोमांसि त महबूबन फरमाया ॾुख ईंदई, तकलीफ़ूं आज़माइशूं ईंदई, पर आहीं जन्नती। हज़रत उस्मान फरमाया मां पंहिंजे रब जी रज़ा ॾो राज़ी आहियां। महबूब मुबारक ॾिनी आहे, ख़ैर मुबारक। महबूब पंहिंजे पाक ज़बान सां फरमायो त उस्मान जन्नती आहे। उहे ॾुख ॾिसणा हुया, उहा आज़माइश अचणी हुई जेका नबी जे प्यारे यार ॾिठी। ऐं दुनिया वारनि खे हज़रत उस्मान गनी मदीने जो अदब सेखारे वियो। मुंहिंजा दोस्तो, असांजे मथां हक़ आहे त नबी जे सभिनी यारनि सां मुहबत रखूं। नबी जे चइनी यारनि सां ख़ुसूसन ऐं सभिनी सहाबनि सां उमूमन असांखे मुहबत रखणी आहे। जो सरकार फरमाइनि था असहाबी कन नुजूमे बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम, मुंहिंजा असहाबी सितारनि जे मिसल आहिनि, जंहिंजे पोयों लॻंदव तव्हां हिदायत वारा बणिजी वेंदव। हा वदा पोइ असहाबनि सां मुहबत रखबी। ॻाल्हायो असहाबनि सां। ऐं आख़िरी गुज़ारिश तव्हांखे इहा कंदुसि त निमाज़ 5 वक़्त पढ़ो। निमाज़ रब जो फ़र्ज़ु आहे, निमाज़ पढ़णी आहे, अलाह जो फ़र्ज़ु क़ाइमु करिणो आहे। पढ़ंदव निमाज़? अॼु हिन सोणे दस्तगीर जी गादी, सोणे गौसे आज़म जे बचड़नि जे हुज़ूरी में वेही ऐलान कयो, वाइदो कयो त इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। हथड़ो त मथे खणो। माशाअल्लाह, ख़ुदा ख़ुशि कंदो तव्हांखे, अलाह साईं शाद आबाद कंदो। रब करीम इंशाअल्लाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। आख़िर दावाना नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला करीमेना सल्ले अला मुहम्मदिन। दुख दर्द मिटाई दे महबूब मदीने में, दुख दर्द मिटाई दे महबूब मदीने में, कदे मुँह के घुराई दे महबूब मदीने में, कदे मुँह के घुराई दे महबूब मदीने में। सॾड़ा तो कयो सिकमा मन दां जो दाद थिए, ऐ सॾड़ा तो कयो सिकमा मन दां जो दाद थिए, या आस पुजाई दे महबूब मदीने में, या आस पुजाई दे महबूब मदीने में। जेड़ो बि आयो तेड़ो पर तू जो सदाया थो, आका जेड़ो बि आयो तेड़ो पर तू जो सदाया थो,
कदे वागवराई दे महबूब मदीने में, कदे वागवराई दे महबूब मदीने में। जग तुझे तो तगे तू वंड विराई तो, आका जग तुझे तो तगे तू वंड विराई तो, मुखे खैर दियारी दे महबूब मदीने में, मुके खैर दियारी दे महबूब मदीने में। शलाकियों दिसन हर हर तुझे नूरी नीलुन के, आका शलाकियों दिसन हर हर तुझे नूरी नीलुन के, पंजो जलवो पसाई दे महबूब मदीने में, कदे मुँह के गुराई दे महबूब मदीने में। ए सुना सखी सरवर कर सुने मुर्शिद सुने से करम लाते करम,